जॾहिं माण्हू विया असांजा वर्कर उन्हनि खे चयो असां पैसनि खां सवाइ 20 लख रुपया ॾींदो दवा शाह साहिब जो चवणु आहे शाह साहिब केरु थींदा असांखे सभु खां इहे सभु असांजा वॾायल आहिनि असां धाड़ा वारंदासीं चोरियूं कंदासीं सिंध आज़ादु कंदासीं ऐं कंदासीं वाहियात माण्हू ऐं इहो ॻाल्हि थियो तंहिंखां पोइ जॾहिं इहा ॻाल्हि अची उन्हनि वर्करनि असांखे ॿुधाई तॾहिं मूं उन्हनि खे चयो त ॿुधायो तव्हां में हीअ त थिया हाणे जेके जवाबु ॾेई विया थाणे वारा उहे जी एस नाले सां सॾिबा हाणे सम्झनि पिया हलनि पिया ऐं तव्हां मां घणा आहिनि तव्हांखे तजुब लॻंदो त जॾहिं मूं हुन सां ॻाल्हि कई त हू उन्हनि मां चङी तइदाद माण्हू हुते चवंदा आहिनि क्रिश्चन जमात में त कन्फेशन कई उन्हनि कन्फेशन कई त असां धाड़ा माण्हू था चोरियूं कयूं था ॿियूं ख़राबियूं कयूं था जो तव्हांखे अॻियां जेके आहे से मूं वटि कदो कोन्हे जो सदाऊं ॾेई छॾियां ऐं मुल्क में मंसूर कोई कोन्हे केतिरा आउं तव्हांखे सज़ा नथो ॾियां पर तव्हां कसम खणो त आईंदे हीअ न कंदो ऐं उन्हनि सभिनी कसम कयो पर वरी कंहिं हुते ॻाल्हि हलाई त जेके हू जवाबु ॾेई मोकिलिया आहिनि तव्हांजा वर्कर ॿाहिरि वेठा आहिनि ऐं धाड़ा पवनि पिया ऐं चोरी पिया कनि ऐं जीअं तव्हांजी मुंहिंजी नापी कई उनखे करियो त उन्हनि चयो त असीं कढी था छॾियूं उनखे कढी छॾियूं तंहिंखां पोइ छा थियो जो हाणे आउं हैदराबाद में वियुसि रस्ते ते पियो अचां हिकिड़ी अख़बार मूंखे मिलाए ॾेखारियो जंहिंमें 30-40 माण्हुनि इहे जे वर्करनि इहा तक़ाज़ा कई आहे त हिननि जेके धाड़ा हणनि था त ताईं कुझु न चओ कढो बि न भले इहो धंधो कनि इहो असांजो जनम जो धंधो करणु न रुॻो एतिरो पर आउं जॾहिं कराची पियो अचां हुन में खिंजोरे जी तरफ़ पियो अचां रस्ते ते हिकिड़ा माण्हू 30 खनि माण्हू से प्ले कार्ड हथ में खणी अचनि हिननि खे छॾियो त भले इहो धंधो कनि यानी हीअ इख़लाक़ आहे छा आहे कीअं आहे ऐं माण्हू वरी टियों ॾींहुं सो हीअ ॻाल्हि आहे त टियों ॾींहुं हिकिड़ो माण्हू आयो जेल मां ख़त खणी हिकिड़े GS जे वर्कर ते वॾी तारीफ़ कई साईं तूं साईं सरदार आई तूं ईअं पर इहो गुनाह न करिजो अहिड़े भलारे शख़्सनि खे मंसूर लॻाई ऐं ॿियो कहिड़ो आहे हुन सां गॾु नूर हसन भट्टी इन्हनि खे तूं कढी थो छॾी इन्हनि खे छॾ भले भॻंदो अथऊं हाणे जेल में वेठो आहे मुंहिंजी साराह करे थो हाणे माण्हुनि खे सम्झ आहे कीअं करे हाणे जेकर इहा हालत आहे त पोइ त ईअं सभु क़ुर पढ़ो निमाज़ूं पढ़ो तव्हां ख़ुदा खे मञायो तव्हांजो कुझु कोन क़बूल पवंदो जेसिताईं तव्हां में इख़लाक़ आहे इन करे पहिरीं इख़लाक़ खे दुरुस्त करियो शुरू करियो भले बुत खे सुञाणो ऐं ईअं न करियो जो हूअं जॾहिं आउं चवां न त बाबा जेको क़ौम परस्त आहे तंहिंखे ताईं चूंडियो ऐं जेको विफ़ाक़ परस्त आहे तंहिंखे ताईं कढी छॾियो त वोट वञी सभु बरक़रार विफ़ाक़ माना छा ग़ुलामी मर्कज़ जी ग़ुलामी ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से साफ़ ज़हन में हुजनि ऐं छा लतीफ़ चयो आहे त ख़ुदि ऐं ख़ुदा की न मापंदा मन पिंड चराड़नि जाइ कान्हे हिकु विहण मर्कज़ खे ऐं मर्कज़ जी बाबति ऐं सिंध जी बाबति ते भई हिकु मूंखे हली न सघंदी तव्हांखे चवणो पवंदो त आया सिंध खे आज़ादु ख़ुदमुख्तियार जेके बनाइणो अथव इख़लाक़ खे अंधारा छॾियो ऐं पाण में उहिदनि लड़ी ऐं पार्टी में जुदा टुकड़ा टुकड़ा न थियो ऐं चोथी ॻाल्हि त तव्हां पाण में सुजाॻी आहियो जो ताईं ईअं लफ़्ज़नि में वेही वञो
हाणे ॾिस हू जेको माण्हू जेल में वेठो आहे ऐं कुर्बानी कई आहे, जेल में पियो आहे, सुठो माण्हू आहे, ऐं उनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में कान आई त चोरी करणु, धाड़ा हणनि ऐं उन धाड़ा हणण खे कढी छॾणु ऐं उनखे छॾो न, भले धंधो पियो करे पर ताईं महिरबानी आहे अर्ज़ु थो करियांव त तव्हां उहो करियो। हाणे सम्झो हीअ ॻाल्हि ॿई शयूं हथ खे केॾे न ईंदियूं। तव्हां न आज़ादी हासिल करे सघंदव, न तव्हां इख़लाक़ हासिल करे सघंदव, न तव्हां कुझु करे सघंदव जेसिताईं तव्हां में इख़लाक़ न आयो आहे, जेसिताईं तव्हां में चङी ऐं मथे जी पावर न पई आहे। लेकिन तव्हांखे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो न सभिनी पैगम्बर इख़लाक़ ते ज़ोर ॾिनो आहे। हाणे असां पहिरीं ते चयोसीं त घणा माण्हू गॾु करियो, असांजी जमायत में घणा माण्हू घणा थिया न, पर उहे अमल हुया, अकुल त कोन्हे, इख़लाक़ बि कोन्हे, कहिड़े कम जा थिया। इन करे असांखे महिरबानी करे तव्हां इख़लाक़ करियो ऐं जेकी चओ सो करियो ऐं तव्हां पाण में इहो शूर पैदा करियो। तव्हां बुछड़ो कमु बि करियो ऐं पोइ सम्झो त असीं वञी आसमान ते पहुचंदासीं, ख़ुदा हुनजो ॿुधंदी कोन। इन लफ़्ज़नि सां तव्हांखे शुक्रगुज़ार आहियां, तव्हां गॾु थिया आहियो ऐं मूंखे अर्ज़ु कयो अथव ऐं मूं तव्हांखे पंहिंजे दिलि जो हाल वारो खोले ॿुधायां त महिरबानी करे हाणे ज़ोर इख़लाक़ ते